आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव, अल्लाह पाक जे अमान में हूंदव। अॼु जो असांजी वीडियो खावड़ ज़ात जे बारे में थियण वारो आहे। त वीडियो मुख़्तसिर आहे। जेका बि तारीख़ असांखे मिली आहे उहा अवां सॼणनि सां शेयर कंदुसि। त इंशाअल्लाह हिन वीडियो खां पोइ कोशिशि कंदासीं अगरि हिन ज़ात जी मुकमल तारीख़ मिली त उहा पार्ट 2 में ज़रूरु अव्हांखे ॿुधाईंदासीं। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। उन खां पहिरियां असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं असांजी वीडियो खे लाइक कयो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। ज़ातियुनि जे इतिहास मां ख़बर पवे थी त सुमरा दोदे चनेसर जा माण्हू हुआ जेके ताल के वाड़ जे ॾाढ़े वारे जबल में रहंदा हुआ। उन वक़्तु अलाउद्दीन खिलजी ऐं दोदे सुमरे जे विच में जंग लॻी। दोदे हारायो, जंहिं सबबु सुमरनि मां कुझु माण्हुनि डप मां भाॼी खाधी। जेके भॼी वियासीं छुटा सड़जण लॻा ऐं जेके भॼी न सघिया उहे कोह आवड़ सड़जण लॻा। कुझु अरसे बाद कोह आवड़ सिंधी सूती रूप इख्तियार करे खावड़ सड़जण लॻा। किन जो चवणु आहे त हीउ खुजी पिया ऐं पंधु न करे सघिया। मक़ामी माण्हुनि खे खुअण यानी थकल चयो, जो बाद में खोहड़ ऐं खावड़ सड़जण लॻा। कल्होड़ा पंजाब खां आयल आहिनि जेके सराइकी ज़बान ॻाल्हाइण करे सराई ऐं जत पिणु सॾिबा हुआ। कल्होड़नि जे दौर में खावड़ उन्हनि जा मुरीद थिया ऐं सराइकी ज़बान इख्तियार कयऊं, जंहिं बाद ही सराई सड़जण लॻा। कल्होड़नि केतिरनि ई खावड़नि खे पंहिंजा अमीर लश्कर जा सिपह सालार मुक़ररु कया हुआ, जंहिं में मोहम्मद हसन खावड़ जो मियाँ अब्दुल नबी जे वक़्त में संदन पारां मीर फ़तेह अली ख़ान सां विड़ियो हो। सराय खावड़ या सुमरनि मां तब्दील थियल खावड़ लाड़कानी ज़िले में आबाद आहिनि, जिन मां हिकु ॻोठु गाजी खावड़ निहायत मशहूरु आहे। किन खावड़नि जो चवणु आहे त असां चगदा पठाण आहियूं, पर असांजे इतिहास जे मूजिबि ही चगदा पठाण न आहिनि। पठाण त संदन दुश्मन हुआ। लसबेली में रहंदड़ बुरफ़तनि जे हिकु पाड़े जो नालो पिणु खावड़ आहे। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त अॼु जो हीउ मुख़्तसिर वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। तारीख़ मुख़्तसिर आहे, कोशिशि कंदासीं तारीख़ खे पार्ट 2 में मुकमल आणण जी। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त अॼु जो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।